पाचा अजो की तकरीब में मुक़र्रर खुसूसी हज़रत क़िबला साहिबज़ादा आका हक़्क़ुन नबी साहिब दामत बरकातुहुल आलिया जेके बिला शक व शुबह हज़रत सुल्तानुल वाहिदीन साहिब रहमतुल्लाह तआला अलैहि जिन जा जानशीन आहिनि उन जे जिगर जा टुकड़ा आहिनि। अजो के हिन तक़रीब में आयल उलमाए किराम, हुफ़ाज़ किराम, सादात किराम मदारिस या मोहतरम हज़रात अजो की तक़रीब में आयल इंतज़ामिया जिन परे खां अची बि हिते कम जी संभालियो सरकारी इंतज़ामिया यानी हद जो SHO, DSP, SSP उमरकोट पी दादा साहिब अजो की तक़रीब में आयल मुझा मुसलमान भावरो दोस्तों वाले थी गया अब वो शौक़ पंहिंजो वो ॿियनि शयुनि ते ॿियनि निमाज़ फ़र्ज़ आहे। अॼुकल्ह वॾे खां वॾो मसइलो असां वटि फ़ैसिला ॾियनि था उहे वॾे जमे ग़फ़ीर में ये मौजूदगी जो फ़ाइदो वठी अॻियां इहो अर्ज़ु कंदो बाबे खां धार हर का शइ जंहिंमहिल क़ुरान में ऐं हदीस में मौजूदु आहे त ॿिए पासे छो वञूं असां। मुंहिंजा दोस्तो नौजवानो उहे नौजवान जेके बेख़बर आहिनि जिनके पतो कोन्हे त अबे अमा जी छा इज़त आहे, छा अबे अमा जो शान आहे। ऐं राति वेठासूं त उते बि कोई छोकिरो असांजे ॻोठ जो आहे उनखे कराची में नौकिरी थी मंगलहारा वटि समाई घर करे वञा उनखे पघार मिलियो उन पघार खे 4 हिसा कयईं। के हिसा पंहिंजे माउ खे ॾिनई, हिकिड़ो हिसो पंहिंजे वालिद खे ॾिनई। भई छो कयो त अधु करी आहे इन शरीयत जो कानून आहे। जेकॾहिं माउ पीउ जेका का ख़िदमत हुन जेका औलाद जी जेका मिल्कियत आहे जेकॾहिं तूं कमाई थो कराची में तूं कमाई थो किथे बि कमाई थो पर उहे कमाई वञा घर आयो माण्हू घर आयो मां वेठी आहे या बाबो वेठो आहे या ॿई वेठा आहिनि उहे चवनि था बाबा घणा पैसा बचाए आयो हुई या बाबा मूंखे हुजे 30,000 मिलंदा हुआ 5-6,000 मूं खपाया पंहिंजे ख़र्च में मानी टिकी में ॿिया पैसा जेके मूं वटि बचत खणी आयो आहे पोइ मां चवे या पैसा खणी घेरंदे पैसा वठी उनखे तीनी ॾेई नोटनि खे जेकॾहिं साड़े छॾींदे त उन नोटनि खे साड़ण जी इजाज़त आहे उनखे। बल्कि जेकॾहिं पुटु उहो एतिरो चवे त बाबा मूं ॾाढो महिनतुनि सां पैसा कमाया हुआ मूं पघर वयो मूंखे पेट में सूर हो ठेकेदार धड़का पहिरीं जाम कमु कयो पिए मूंखे मथे में सूर हो हुनजी छिटकूं खाधमि हुनजा धड़का खाई उहो पैसा गॾु कया आहिनि। इहे पे तूं साड़ न तूं पंहिंजे लाइ नवां कपिड़ा वठ दवा वठ दारू वठ का शइ कर खाराए पीआरे या तूं गॾु कर पंहिंजे लाइ पैसा। इहो चवण जो शरीयत पुट खे हथ कोन थी ॾे इहो त पंहिंजी जाइ ते आहे। पर जेकॾहिं पीउ उथे माए ॿई वेठा आहिनि पुटु सफ़र तां किथां आयो आहे घर में पीउ वेठो अथसि त उन पुट खे मां चवे या पीउ चवे या ॿई चवनि त बाबा तुंहिंजी ज़ाल खे तलाक ॾेई छॾ। तमामु वॾो फ़ैसिलो आहे तमामु वॾो फ़ैसिलो आहे त उनखे तलाक फ़ौरन ॾियणी आहे। बल्कि जेकॾहिं उते एतिरो चवे त अबा हा हाज़ुर आउं हिनखे तलाक ॾियां थो पर मूंखे हिन जो ॾोहो त ॿुधायो ॾोहो पुछण जो शरीयत उनखे हथ नथी ॾिए औलाद खे ॾोहा कोन्हे बसि इहो हुकुम थियो हुकुम थी वियो। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो अवां जेका मिल्कियत गॾु करियो था ठाहियो तव्हां किथां बि करियो गॾु कई उन मिल्कियत जे मथां उनजो मालिक तूं कोन्हे मालिक तुंहिंजो पीउ ऐं तुंहिंजी माउ आहे। जेसीं ताईं माउ ऐं पीउ हयाती आहिनि उन्हनि जी जेकॾहिं का मिल्कियत आहे का बि शइ उन्हनि जी आहे माउ ऐं पीउ जी त उन माउ ऐं पीउ खे इहो इख़्तियार हासिल आहे त हुनखे कुझु बि न ॾियनि पे करोड़पति अरबपति आहे भले वञी मर्ज़ी पए पुटु वञी तगारी खणे काठियूं वठे ॾेमियूं वठे। अज़ीज़ो दोस्तो कंहिं बि क़िस्म सां ऐं माउ पीउ जी जेका शइ रखी आहे घर में
ख़बर आहे पुट खे आपे जा पैसा हिते पिया आहिनि, अमा जा पैसा हिते पिया आहिनि, ॿी का अहिड़ी शइ आहे मिल्कत जहिड़ी का शइ आहे त उनखे जेकॾहिं पुट माउ पीउ जी पुछण खां सवाइ उन में जा पैसा खणी थपाया त उन पुट जे मथां चोरी जी FIR थींदी, उनजे मथां चोरी जो चोर आहे, सारिक आहे। पर जो नओं आयो आहे शीशो शीशो चवंदा उहो बि नशो आयो आहे हिकिड़ो, उहो नशो आयो आहे। माण्हू अख़बार लिखंदी आहे, अख़बार लिखे थी त इहो पुलिस जी सरपरस्ती में थो हले, हालांकि इहो जेको नशो पतो मुआशरे जे बुराइयूं इहो पुलिस जो कमु कोन्हे को, पुलिस जो कमु कोन्हे को, इहो ॿियूं कुवतुनि जो कमु आहे, टिनि माण्हुनि जो कमु आहे इहो। हिकिड़ो कमु कंहिंजो आहे, पहिरीं कमु आहे पीरनि जो, जिन जा मुरीद आहिनि, मुरीदनि खे संभालीनि था ऐं मुरीदनि खे जेको हुकुम कनि था पीर त उहो हुकुम मुरीद मञनि था। मसलन बोहरी जो पीर आहे, उन पीर जो नालो सईदना बुरहानुद्दीन आहे, हींअर गुज़ारे वियो आहे, 50 साल 5 साल थिया आहिनि मुंबई में, फ़क़ति 108 साल जी उमिरि में, घणी कोन हुई, फ़क़ति 108 साल जो। तो बहरहाल उन हुकुम कयो मुरीदनि खे त टोपियूं पायो, वो आस्ते आस्ते जेको वठी वियो होॾां, पढ़ियल लिखियल माण्हू हुई, महज़ब माण्हू हुई, पोइ हुनखे चई टोपियूं पायो, हाज़ुर साईं टोपी पायूं था, उन्हनि सां ॿिनि वठी टोपियूं पाइण शुरू कयूं। पोइ तंहिंखां पोइ हुकुम ॾिनई त निमाज़ 5 वक़्त पाबंदी सां पढ़ो, पोइ निमाज़ पढ़णु शुरू कई मस्जिद में बाजमात। वरी उनखे कयो पीर जो हुकुम थियो, पीर जो हुनखे हुकुम थियो त सूदी कारोबार न करियो। हिकिड़ो सूद उहो हूंदो आहे जेको सूद पैसा ॾियो, लख रुपया सूद ते वरिता, 18 लख जमा कराया, अञा 80 लख घुरे पियो, इहो न। बाक़ी आम तरीक़े सां उहो कंहिं क़िस्म जी का गुंजाइश कोन्हे। अज़ीज़ो दोस्तो, व्याज जो वॾे खां वॾो अज़ाब आहे। पोइ उहो बल्कि आउं इहो चवां थो अव्हांखे, जेको अमीं मोबाइल फोन हलायूं था, मोबाइल फोन ते उल्टो जो बैलेंस ख़तम थी वेंदो आहे, पोइ जेसीं ॿियो बैलेंस अचे तेसीं के दोस्त यार को फोन उनका लोन खणंदा आहिनि माण्हू, मोबाइल फोन ते कर्ज़ खणनि था, उहो कर्ज़ खणी ऐं उन मज़ा पंहिंजो हलाइनि था, किथे फोन बोल कंदा। इहो आउं चवां ऐं उन ते बि व्याज आहे। आउं इहो अर्ज़ु कंदो आहियां पंहिंजी जमात खे, मूंसां मिली जेके माण्हू आहिनि उन्हनि खे, ख़ानकाहुनि खे, उलमा खे, ऐं जेके जुमे जे ख़िताब ते तक़रीरूं कंदा आहिनि उलमा इकराम, उन्हनि खे अर्ज़ु कंदो आहियां त बाबा तव्हां इहो जेको 15 रुपया या 10 रुपया जेको थींदो आहे, जेको इहो लोन थींदो आहे, इहो लोन न वठो, इहो बि हराम आहे, इहो बि व्याज आहे। ठगी जेका आहे सा जेकॾहिं ठगी $1 करोड़ जी आहे, $1 करोड़ जी आहे, तब कलम 420 लॻंदो, ऐं जेकॾहिं $10 जी आहे तब कलम 420 लॻंदो। हीउ जेको आहे निज़ाम जेको आहे, इन में खणी जेको 5 पैसनि जो व्याज आहे, पर आहे व्याज, सज़ा हुनजी ओतिरी आहे जेतिरो 10 करोड़ रुपया कंहिं व्याज ते वठी अचे। व्याज का पासो करियो, तबाही या बर्बादी के सवा कुछ कोन्हे को। ऐं उन वजह इहो कोन्हे त को बेख़बरो आहे, उनखे अॻु में ख़बर कोन्हे को त व्याज छा थींदो आहे, अॻे उनखे ख़बर कोन हुई, अॼु ॿुधाई दिलि हुनजी नरम थी, ख़्यालु कई त आउं आज जरा व्याज जो कारोबार कोन कंदुसि। ऐं पोइ जंहिंमहिल उहो चवे थो उन मज़ा मक़सद छा वठंदा आहिनि त असां जेको चयो, अॼु मौलवी साहिब तक़रीर कई, क़िबला साईं काज़ी साहिब जिन तक़रीर फरमाई, क़िबला साईं हक़ नबी साहिब दामत बरकातुहु आलिया उन्हनि तक़रीर कई, अॼु हुनखे ख़बर पई आहे, पर न अॼु हुनखे ख़बर हुनखे अॼु पई आहे। ईअं न चवे त आउं जेको कर्ज़ खणा थो, कर्ज़ ॾियां थो माण्हू खे पैसा व्याज ते, पुराना एग्रीमेंट हलाए शइ कंदुसि, बाक़ी नओं एग्रीमेंट हाणे आउं कोन कंदुसि। बाबा इहो कोन्हे को उन खां बचो, या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह वज़रू मा बक़िया मिनर रिबा इन कुंतुम मुमिनीन। अल्लाह साईं फरमाए थो क़ुरान शरीफ़ में त ऐ ईमान वारो अल्लाह खां डिॼो ऐं अव्हां जो व्याज जिंदा रहे थो उनखे छॾे ॾियो।
उनखे छॾे ॾियो, व्याज खे छॾे ॾियो। इन कुंतुम मोमिनीन, व्याज छॾे ॾियो जो मतिलबु इहो आहे त तव्हांजो जेको पुराणो एग्रीमेंट आहे उन में तव्हांखे हिकिड़े माण्हू ₹1,00,000 खयां अव्हांखे ॾेई वियो आहे, 12 या 15 लख ॾेई वियो आहे, पनो फाड़ी छॾियो, ख़तमु करियो। उनखे चयो बाबा मूंखां तो आज़ादु आहीं, मूं अॻो तुंहिंजा जेके आहिनि थियो कारोबार से अलाह मूंखे माफ़ी ॾे, आगे लाइ इहो कमु कोन कंदुसि। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, पोइ उन व्याज खे अलाह साईं फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह, ऐं ईमान वारा तव्हां अलाह खां ॾिजो, वज़रू मा बक़िया मिनर रिबा, ऐं व्याज जेको तव्हांजो रहे थो माण्हुनि ॾे उन व्याज खे तव्हां छॾे ॾियो, न वठो व्याज हुननि खां। इन कुंतुम मोमिनीन, जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त पोइ अलाह साईं अॻिते क़ुर में फरमाए थो वइन लम तफ़अलू फ़अज़िनू बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिही। अलाह साईं फरमाए थो जेकॾहिं तव्हांखे इहो कमु चयो आहे, तव्हां मुंहिंजो इहो कमु न कयो, तव्हां मुंहिंजो इहो कमु न कयो त पोइ अलाह जे रसूल जो ऐलान जंग आहे, पोइ जंग लाइ तयारु थी वञो। कंहिंसां जंग कयो? उन क़ादिर मुतलक़ अलाह सां जंग जे लाइ तयारु थी वञो। जेके व्याजखोर आहिनि सम्झो इहो त अलाह जो इहो जेको दड़को, इहो ज़हमान, इहो ॿुधी करे वरी बि कारोबार थो करे, मतिलबु त अलाह खे चए थो हा ऐं मूंसां मुक़ाबिलो करिया थो, तूं छा करे मूंखे? अलाह जे ग़ज़ब खे ललकारे थो। ओ मुस्लमान, तोखे छा थियो आहे? माण्हू सवा सुता चवनि था साईं मूंखे पुट जी शादी करणी आहे ऐं असांखे पघार वठी ॾियो, 10 पघारूं अॻवान वठी ॾियो, 20 पघारूं अॻवान वठी ॾियो। अरे बाबा पंहिंजे हलाल शइ खे छो था हराम करियो? अव्हांजो हक़ हलाल जो पघार आहे, तालीम जो पघार आहे, क़लम जो पघार आहे, तव्हांखे इहे पघार मिलिया आहिनि ऐं अव्हांखे पघार मिलनि था, उहे अव्हांजा हक़ हिलाल जा पैसा आहिनि, पर तव्हां उन्हनि खे व्याज में आणे, उन निज़ाम में आणे उनखे तबाह करे छॾियो, उहो अव्हांजे लाइ खाइणु कीअं हराम आहे जेको सूअर जो गोश्त खाए वरी उन खां वधीक हराम आहे। अव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त मोबाइल फोन ते जेको लोन वठंदा आहिनि माण्हू, उन्हनि खां बि उनखे बंदि कराए छॾियो, उन्हनि खे बि कभी अॻिते अचणु न ॾियो। असां अव्हांखे चऊं था त व्याज जे कारोबार खां पाण खे बचायो, सूदखोरनि जी लानत खां पाण खे बचायो। अव्हां सभिनीनि खां इहो अर्ज़ु रखंदुसि हितां उथण खां पोइ के वादा वठी वञिजो, अव्हांखे पाड़े वारनि जो, अव्हांखे के मौज़ूद माण्हू जो नियापो मिले थो, पैगाम मिले थो, तव्हां अमल कंदा आहियो, पोइ जेको पैगाम मोकिले थो उहो बि ख़ुशि थींदो आहे त हा वाकई हिन कमु सुठो कयो आहे, आउं मञा थो हिन प्रोग्राम खे, हिन ॻाल्हि खे, हिन नियापे खे आउं मञा थो। पोइ जेमहिल उहो मञण जी ॻाल्हि कनि था त नियापे मोकिलणु कमु कनि था, उहो त नियापे मोकिलण वारो बि ख़ुशि थींदो आहे त हा सही थियो जो हिन मुंहिंजी ॻाल्हि रखी आहे। मूं अव्हांखे हींअर इहो रसूलुल्लाह जो नियापो ॾिनो आहे, मूं पंहिंजे तरफ़ां कोन कयो आहे।